डिकार्ट हर शइ जी असलियत ऐं माहियत खे सम्झण लाइ अकुल जे इस्तेमाल ते ज़ोर ॾिनो ऐं ईअं हिन अकुल इंसानी ज़हन खे सभिनी शयुनि ते तरजीह ॾिनी। उन्हनि में हर शइ खे आसमानी नुक़्ते निगाह सां ॾिठो वेंदो हो, जंहिं में इंसान अकुल जी का बि अहमियत न हुई, छो त उन खे कलीसा नाक़िस चई उन जी मज़म्मत कंदी रही हुई। कंहिं बि क़ौम जी तहज़ीब याफ़्ता हुजण जो सऊं सिधो तालुक़ उन जे फ़लसफ़ियाना बरतरीअ ते आहे, ऐं रियासत वटि वॾे खां वॾी नेकी उहा थी सघे थी जो उन वटि बहितरीन फ़लसफ़ो हुजे। डिकार्ट नौजवानीअ जे दौर में फ़लसफ़ो पढ़णु शुरू कयो, ऐं जीअं जीअं फ़लसफ़ो पढ़ंदो वियो हिन खे संदसि जाहिल हुजण जो अहसासु वधीक सताइण लॻो, ऐं मंझसि गैर यकीनीअ जी कैफ़ियत वधण लॻी। ख़ाइसि पढ़ियल ऐं ॿुधियल ॻाल्हियुनि ते शक थियण लॻो, ऐं हू उन ई नतीजे ते पहुतो त सही इल्म जो हासिलु सिर्फ़ु अकुल जे ज़रिए मुमकिन आहे। हवास जेकी कुझु ॿुधाइनि था उन्हनि ते मुकमल भरवसो नथो करे सघिजे, छो त हवास अक्सर धोखो ॾींदा आहिनि। ईअं हू अकुल याने ज़हन ऐं हवास याने जिस्म जे दरमियान वाज़ह फ़र्क़ु महसूसु करणु लॻो, ऐं अॻिते हली इन ज़हन खे जिस्म ते तरजीह ॾिनी। हिन हिकु तमामु अहम फ़लसफ़ियाना सुवाल पुछियो, जिस्म ऐं ज़हन जो पाण में कहिड़ो तालुक़ु आहे? हीउ उहो सुवालु आहे जेको डिकार्ट खां पोइ ईंदड़ फ़लसफ़ियनि लाइ ॾेढ सदीअ ताईं बहस जो मौज़ू रहियो। डिकार्ट पंहिंजे जगमशहूर किताब मेडिटेशन में लिखे थो, आऊं चवां थो त जिस्म ऐं ज़हन में तमामु घणो फ़र्क़ु आहे। जिस्म खे नंढड़नि ज़रड़नि में वेराए सघिजे थो, पर ज़हन खे बिल्कुलु नथो वेराए सघिजे। जिस्म जो को बि उज़्वो जिस्म खां अलॻि करे सघूं था, पर ज़हन जी कंहिं बि हिस्से या धारा मसलन ख़्वाहिश महसूसात वग़ैरह खे ज़हन खां अलॻि नथो करे सघिजे। ज़हन पूरे जो पूरो हिकु इकाई यूनिट आहे। मुंहिंजे सम्झण लाइ उहा मथीं ॻाल्हि काफ़ी आहे त ज़हन ऐं जिस्म हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। डिकार्ट जदीद फ़लसफ़े ऐं अक़ल जो बानी आहे, ऐं हर ॻाल्हि खे सम्झण लाइ अक़ली इस्तदलाल इस्तेमालु करण जी ॻाल्हि थो करे। संदसि मशहूरु जुमिलो आहे, आऊं सोचां थो तंहिं करे आऊं आहियां। डिकार्ट अॻिते हली दलील थो ॾिए त थी सघे थो त मुंहिंजो वजूद ई न हुजे, या जेकी मौजूदात आहिनि उहो हवासनि जे फ़रेब हुजे। तंहिं करे हक़ीक़त ताईं पहुचण लाइ मूंखे हवासनि ताईं शक करणु घुरिजे, लेकिन उन मां हिकिड़ी ॻाल्हि साबित थिए थी त शक करण लाइ शक करण वारे जो वजूद ज़रूरी आहे। ऐं जीअं त शक करियां थो तंहिं करे आऊं शक करण वारी हस्ती आहियां, तंहिं करे मुंहिंजो वजूद आहे। डिकार्ट रूह ऐं ख़ुदा जे वजूद जे बारे में काफ़ी बहस कयो आहे। संदसि ख़्याल में त ख़ुदा जो वजूद इंसान जे वजूद, ज़मा ऐं मकान, हरकत ऐं रियाज़ीअ जे सचाईअनि जे बारे में तसवर इंसान जे ज़हन में पैदाइशी तौरु मौजूदु आहिनि। उन्हनि लाइ कंहिं हवास या तजुर्बे जी ज़रूरत न आहे। तजुर्बो या मुशाहिदो सिर्फ़ मथें तसुरात खे लाशऊर जे खाने मां कढी शऊर में आणे थो। उन मां डिकार्ट उहो नतीजो थो अख़ज़ करे त रूह तजुर्बे जी पैदावार न आहे। उहो रूह इंसान में सोच ऐं फ़िकुर पैदा करण में अहम किरदारु अदा करे थो, पर उहो इस्तदलाली रूह मुकमल तरह सां ग़ैर मादी आहे, छो त फ़िकुर या इस्तदलाल न वज़न रखे थो, न जॻह घेरे थो, न ड्रेग वेकर अथसि। मतिलब त उन में का बि मादी खूबी न आहे। उहो ई सबबु आहे जो जॾहिं मादी जिस्म फ़ना थो थिए त रूह ते को असरु नथो पवे ऐं उहो बाक़ी रहे थो।
डिकार्ड पंहिंजे अकुल जे वसीले उन ई नतीजे ते पहुतो त हक़ीक़त जा ॿ रुख आहिनि, हिकु सोच ऐं ॿियो जिस्म। ख़ुदा उन्हनि ॿिन्ही शयुनि खां मथां आहे ऐं उन्हनि जो ख़ालिक़ पिणु ख़ुदा ऐं अक़ली दलील खां सवाइ काइनात जी हर शइ मिकेनिकी अंदाज़ में कमु करे थी। ॿियनि लफ़्ज़नि में तमामु जमादात, हैवानात ऐं निबातात मिशनियूं आहिनि ऐं उहे तिबी क़ानून तहत अमल कनि थियूं। सोच जिस्म जे असर खां आज़ादु आहे ऐं जिस्म जूं अमल कारियूं वरी सोच खां आज़ादु आहिनि। पर जॾहिं इंसानी जिस्म हिकु मिशन आहे त उन ते ग़ैर मिशन याने दिमाग़ या रूह कीअं थो ज़ाब्तो रखे सघे? हिन सुवाल जो जवाबु ॾियणु वक़्तु डिकार्ड पंहिंजो इत्माद विञाए वेठो ऐं मायूसीअ मां वराणियाई ख़ुदा जिस्म ऐं ज़हन जे विच में पुरस्रार तरीक़े सां राब्तो कराए थो, लेकिन उहो असांजे महदूद फ़हम लाइ बालातर आहे। डिकार्ड जॾहिं पंहिंजे ज़हन जे ख़ाननि जी तलाशी वरिती त खांसि उहो बि यकीन थी वियो त संदसि ज़हन में ख़ुदा जो तस्वुरु हिकु कामिल ज़ात जे तौर ते मौजूदु आहे। संदसि दलील उहो आहे त जेकॾहिं का कामिल ज़ात न हुजे हा त संदसि तस्वुरु बि असांजे ज़हन में न हुजे हा।